हज़रत अली करमुल्लाह वजहू पंहिंजी सियाणप ऐं ॾाहप जे करे तमामु मशहूरु हुआ। मशहूरु आहे त हज़रत अलीअ जी ख़िलाफ़त जे ज़माने में साईं वटि 2 औरतूं हिकु ॿारु खणी आयूं। हिकु चवे पई त मुंहिंजो आहे, ॿी चवे पई त मुंहिंजो आहे। मुख़्तसर मौला कंबर खे तलवार खणी अचण जो चयो ऐं फ़ैसिलो कयऊं त ॿिन्हीअ खे ॿारु अधो अधु करे ॾियां। इहो फ़ैसिलो मौला अली सिर्फ़ु इन सुञाणण जे लाइ कयो त हुन ॿार जी हक़ीक़ी माउ कहिड़ी आहे। जॾहिं मौला तलवार हवा में आंदी त हक़ीक़ी माउ इमाम खे रोके वरितो ऐं चयाईं, इहो ॿारु इन्हीअ खे ॾियो, छो जो जीअरो हूंदो पई ॾिसंदीसांसि। थन जी ज़रूरत हुजेसि त उन औरत खे चओ मां थन ॾींदीसांसि, कपिड़ा धोई ॾींदीसांसि, बसि ॿार जो वजूदु हुजे। अहिड़े तरीक़े सां मौला अली खे ख़बर पइजी वई त हुनजी हक़ीक़ी माउ इहा आहे ऐं मौला अली उहो ॿारु उन्हीअ जे हवाले कयो। छो जो औलाद जी तकलीफ़ ॾिसी सिर्फ़ु हक़ीक़ी माउ ई तड़पी सघे थी ऐं हुनजी तकलीफ़ जो अंदाज़ो सिर्फ़ु हक़ीक़ी माउ ई लॻाए सघे थी। माउ हिकु अज़ीम रिश्तो आहे। अहिड़ी तरीक़े सां उन महिल इमाम जी ख़ामोशी उन हक़ीक़ी माउ वारी हुई त इस्लाम जो वजूदु हुजे, बसि जंहिं महिल मुंहिंजी ज़रूरत पवे त मां उन इस्लाम जे कमु अचां। उमेदु आहे तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। असांजे वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं कमेंट्स ज़रिए पंहिंजी राय खां आगाह कजो।